अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक मोहम्मद भट्टी सेवाड़ी। व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु अज़लियुन अबदियुन दैमूमियुन ला ज़मान लहु वला मकान लहु वला ज़वाल लहु व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर कुलूबिना व नूर कुबूरिना व नूर सुदूरिना नूरना व नूर रब्बिना व सुभान अल्लाह व महबूब रब्बिना व माशूक़ना व मौलाना व मनजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इन्द रब्बिहिम युरज़क़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन सालिसिन वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्हाबी कन्नुजूम बिअय्यिहिम मुक़्तदैतुम इह्तदैतुम। वक़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसल अहल बैती कसफ़ीनति नूह मन रकबहा नजा व मन तखल्लफ़ अन्हा हलक। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हक़्क़ु नबी या रसूल अल्लाह अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मदिन व अला आलिहि
व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। या अहल बैत रसूलिल्लाह हुब्बुकुम फर्ज़ुम मिनल्लाह फिल कुरान अंज़लहू। कफ़ाकुम मिन अज़ीमिल क़द्र अन्नकुम मन लम युसल्लि अलैकुम ला सलात लहू। शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन। सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला इला हस्त हुसैन। ऐ बुलबुलान गुंचाए गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। सलात बना वासा करे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी मोहब्बत सां ज़ौक़ ऐं शौक़ सां दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जल्ल जलालहू ये पाक कुरान करीम मां टे आयतूं सगोरियूं मुख़्तलिफ़ जायनि तां मूं तव्हांजे अॻियां तिलावत कयूं आहिनि ऐं सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿ हदीसूं अव्हांजे अॻियां मूं पढ़ियूं आहिनि। इन्हनि जे मुतालिक़ अॼु की इन महफ़िल में अर्ज़ करे दुआ घुरी वेंदी। अल्लाह जी ज़ात बाबरकात जे दरबार में अर्ज़ा त मूं गुनहगार जो चवणु अव्हां प्यारी जमात जो ॿुधणु क़बूल फरमाए। असां तव्हां सभिनी ते राज़ी थिए। सुहिणे हबीब करीम अलैहि सलात सलाम जे सदके उन जे प्यारनि सहाबनि अहल बेतन औलियान रब्बानी उलमा जे सदके अल्लाह ताला सां तव्हांजे मथां मुश्किलातूं मुसीबतूं मर्ज़ा कर्ज़ा दर्द दफ़ा फरमाए। अल्लाह जी ज़ात बाबरकात बांधड़ा परे परे खां आया आहियो। रब्बुल आलमीन जी ज़ात तव्हांखे विख विख जा दर्जा ता फरमाए। अव्हां टाइम कुर्बान कयो आहे, अल्लाह से तव्हांखे इन टाइम जे कुर्बानी जो दर्जो अता फरमाए ऐं क़यामत के ॾिहाड़े सुहिणे हबीब करीम जे रहमत वारे झंडे जे हेठां रखे। अव्हां जे अॻियां अॼोकी इन तक़रीर में मुंहिंजो मौज़ू आहे अहल बेत किराम जो शान, अहल बेत जी फज़ीलत, अहल बेत जो मकाम, अहल बेत जी कुर्बानी, अहल बेत जी दरजात ऐं अहल बेत ऐं असहाबे किराम जो पाण में तअल्लुक़ ऐं असहाबे किराम जी मुहब्बत, असहाबे किराम जो शान। इहे ॿई ॻाल्हियूं तव्हांजे अॻियां बयानु कयूं वेंदियूं। रब्बुल आलमीन जी ज़ात खां सुवाल आहे असांखे इन मसलक हक़ मसलक अहले सुन्नत वल जमाअत ते दाइम क़ाइम रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरीं पहिरीं आयत मां जेका तव्हांजे अॻियां पढ़ी आहे उन में अल्लाह जी ज़ात बाबरकात जो ख़िताब आहे अहल बेत जे लफ़्ज़ सां। अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा युरीदुल्लाह, तहक़ीक़ थो इरादो करे अल्लाह। केर थो इरादो करे? हिकिड़ो मां थो इरादो कयां, हिकिड़ो तूं थो इरादो करी, हिकिड़ो को हाजी साहब थो इरादो करे, को वॾेरो थो इरादो करे, को ऑफिसर थो इरादो करे त मां ई बंगलो ठाहिरायां। त उन इरादे करण खां पोइ
उन्हें जेला उनखे ज़रिया ॻोल्हणा आहिनि, उन्हें जेला सामान कठे करणो आहे, उन्हें जेला लेबर गॾु करणी आहे, उन्हें जेला मज़दूर कठे करणा आहिनि, उन जेला मिस्त्री इंजीनियर घुराइणा आहिनि, उनखे वॾो नक्शो तयारु कराए पोइ हा बिल्डिंग तयारु कराईंदो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात इरादो कंदो आहे त उन में इंजीनियर जी ज़रूरत न हूंदी आहे, कंहिं मज़दूर जी ज़रूरत न हूंदी आहे, कंहिं लेबर जी ज़रूरत न हूंदी आहे। अल्लाह ताला जो इरादो सभिनी खां निरालो। अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। खुदा तो फरमाए मुंहिंजो इरादो ॿियनि जे इरादे वांगुरु न आहे। मां सीमट घुरायां, सिरूं घुरायां, रेती घुरायां, बजरी घुरायां, वारी घुरायां, न मूं रब जी ज़ात बरकात इरादो आहे। मां इरादो कंदो आहियां त हीअ शइ थिए त उहा थी पवंदी आहे। आसमान जो इरादो कहीं पैदा थी विया, ज़मीन जो इरादो कहीं पैदा थी विया, काइनात जो इरादो कहीं वजूद में आई अची वई आहे। हर शइ जो अल्लाह ताला इरादो फरमायो उहा मौजूद थी वई आहे। हिते फरमाए थो त अहल बेतो मुंहिंजो इरादो आहे। कहिड़ो मुंहिंजा मौला इन्नमा युरीदुल्लाह तहकीक थो इरादो करे अल्लाह ले युज़हिब अनकुम रिजसा अहलल बैत। ऐ अहल बेतो रब जो इरादो आहे तव्हां मां पलीत खे कढी छॾे। अवां में का पलीती हुजे ई न, अवां में को ख़ुब्स हुजे ई न, अवां में को नजस हुजे ई न, अवां में को रिजस हुजे ई न। वयतहिरकुम ततहीरा अवां खे पाक बनाए, पाक बनाइण अहिड़ा त पाक थी वञो जो पाण त पाक हुजो, पर जंहिं ते निगाह कयो तंहिंखे बि पाक बनाए छॾियो। इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अनकुम रिजसा अहलल बैत। ऐ अहल बेतो, हाणे अहलल बेत जे लफ़्ज़ खे अदा थोरी टेप हेठि कर जानी पुछा हाजी साहब थो बढ़ई। अहलल बेत जे लफ़्ज़ ते गौर कयो त बेत अरबी में चइबो आहे घर खे। अहलल बेत जी माना थींदी घर में रहण वारा। अहलल बेत मजा मुराद केरा, इने में टे आया आहिनि। हिकिड़ा चवंदा अहलल बेत मां मुराद नबी पाक जे ज़ात बरकातूं घर वारियूं आहिनि, छो त घर में रहण वारियूं उहे। बेत चइबो आहे घर खे। अहलल बेत माना घर वारा। नबी पाक जे ज़ात बरकातूं प्यारियूं कुआरियूं असां ईमान वारनि जूं माइरूं जिन खे अल्लाह ताला असांजी मां बनायो आहे। रब जे क़ुरान सॼियो आहे त नबी तव्हांखे जान खां वधीक वेझो आहे ऐं नबीअ जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि। अदा माइरूं आहिनि या न? असांजो ईमान आहे। जेका मदीने जे सरकार जी कुंवार आहे, जेका महबूबे करीम जे ज़ात बरकात जी मनकूह कुंवार आहे, उहा असांजी अम्मा आहे। असां उन जा बचड़ा आहियूं ऐं उहा अम्मा बि महिरबान अम्मा आहे। हज़रत उम्मुल मोमिनीन सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिंखे एतिरे फ़र्क़े वारा न मञींदा आहिनि, उन जे शान में घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, तौहीन कंदा आहिनि। पर ख़ुदा जो कसम जेकॾहिं उन जे गुणनि खे वेही ॻाइजे उमिरि गुज़री वञे अम्मा आयशा जो थोरो लाहे न सघंदासीं। नबी संगी ज़ात वेठा आहिनि, मुंहुं मुबारक ते गम जा आसार आहिनि। हज़रत आयशा सिद्दीक़ा आई आहे, अदब सां माण्हू थी ॿधे या रसूल अल्लाह कुर्बान वञा महबूबे करीम अॼु कहिड़ी ग़लती थी पई आहे, कहिड़े फ़िक्र में आयो, कहिड़ी सोच में आयो। चए थी मदीने वारा ॻाल्हि कर। फरमाईंदा आयशा अॼु मूं मुहम्मद रबी खे पंहिंजी उम्मत यादि आई आहे। गुनाहगार हूंदा, एबन भरिया हूंदा, परेशान हाल हूंदा, खुदा जी ज़ात बेनियाज़ आहे, वाहिदुल क़हार आहे। आयशा सिद्दीक़ा इने फिक्र में पइजी वई हा। अर्ज़ थी करे क़िबला जे इजाज़त मिले त मां ख़िदमत कयां। पाण फरमाईंदा त आयशा मुंहिंजी ख़िदमत कंदीअ या मुंहिंजे उम्मत जी? पाण फरमाईंदा तुंहिंजी त सरी ख़ादिम आहियां, तुंहिंजे त दर जी नौकिराणी आहियां। ऐं दिल पर हबीब जे इजाज़त मिले तव्हांजे उम्मत जी जेके मुंहिंजा बच्चा आहिनि उन्हनि जी बि ख़िदमत ॿुधायां। सैचो ॿुधाए
जे क़िबला रब पाण चयो आहे क़ुरान में अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी मोमिननि खे सिरनि खां वधीक वेझो आहे। नबीअ जूं घर वारियूं मोमिन जूं माइरूं आहिनि। क़िबला रब पाण चयो आहे त मां अम्मा आहियां, उम्मती मुंहिंजा बच्चा आहिनि। जॾहिं क़यामत जो रिहारो थींदो मां जहन्नम जे दरवाज़े ते बीही रहंदुसि। ऐं रब्बे करीम मां जे हूंदे बच्चा जहन्नम में कीअं वेंदा? अवल मूंखे मोकिल, पोइ बचड़ा भली मोकिल, न त मां न छॾींदी मान। मूंखे यकीन आहे तुंहिंजे सदके रब मूंखे न मोकिलींदो त मुंहिंजा बच्चा बि जहन्नम खां बची पवंदा। या रसूल अल्लाह, नारे तहकीक। हज़रत नबी पाक जी ज़ात बरकात जी प्यारी कुंवार हिक हिक जे शान खे बयान कबो। इते ई मौज़ू हलियो वेंदो। सिर्फ़ एतिरो अर्ज़ करे वञा त नबी करीम जे घर में रहण वारियूं असां जूं माइरूं आहिनि, उहे बि अहल बेत में दाख़िल। उहे बि अहल बेत में। पर इहा आयत आहे अहज़ाब सगोरीअ जी। इन जे मुंड खां पढ़ो त बि नबी पाक जे घर वारनि जो बयान आहे। जे पोयां पढ़ो त बि नबी पाक जे घर वारनि जो बयान आहे। ही विच में जेको आहे इहो उन्हनि जो ई बयान आहे। हिकिड़ा उलमा ईअं था फरमाइनि त सिर्फ़ घर वारियूं आहिनि, पर न। हज़रत अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी मिशकात शरह में लिखे थो त अहल बेत आहिनि टे, ऐं टई क़िस्म जे किसे में दाख़िल आहिनि। घणा आहिनि अदा? अञा ॻाल्हायो। थधाई कंदो त कमु न ठहंदो इंशाअल्लाह ताला। मूंखे यकीन आहे त अल्लाह जे पाक क़ुरान मां, मदीने वारे जे फरमान मां अव्हांखे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं वेंदियूं जो ग़ालिबन अव्हां ॿुधियूं ई न हूंदियूं। खाओ अल्लाह जे क़ुरान पाक जी बरकत सां, हबीब करीम जे हदीस जे बरकत सां, अल्लाह वारनि जे निगाह जे सदके महिरबानी थींदी आहे। दुरूद तो बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी शौक़ मोहब्बत सां दुरूद। लिखे तो टे क़िस्म आहिनि अहल बेत जा। हिकिड़ा हुए अहल बेत जन्मा मुंहिंजो सुहिणो मोहम्मद आयो आहे। अबा नबी साईं जो वालिद ॾाॾो, पर ॾाॾो ना अमर नाना यका सिलसिला जन जन मझा नबी आयो आहे। उहे सभई पाक हुया। ॻाल्हायो छा हुया? नबी साईं फरमाए थो मां जन जन मझा आयो आहियां। उहे पुठियूं पाक हुयूं, उहे पेट पाक हुया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिं बि मुशरिक में मूंखे न आंदो आहे, कंहिं बि काफ़िर में मूंखे न आंदो आहे, कंहिं बि बिना निकाह वारे में न आंदो आहे। मुंहिंजो पूरो बि सिलसिलो जेको आहे सो पाकनि जो आहे। पाक पुठियुनि मां पाक पेटनि ॾे आयो आहियां। तव्हांजो हलंदे हलंदे मां पंहिंजे जीजल अम्मा खां ॿाहिरि मैदान में आयो। उहे बि इन में दाख़िल आहिनि। ईअं बि आंदो आहे किताबनि त नबी पाक जी ज़ात बरकात हिक दफ़े दुआ घुरी त मुंहिंजा मौला, मुंहिंजो अबो, मुंहिंजी अम्मा ॿई हिन जहान मां अॻई लॾे विया आहिनि। ऐं रब्बे करीम क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजो सहाबी आहे, अमीर उमर मुंहिंजो सहाबी आहे, उस्मान मुंहिंजो सहाबी आहे, हैदर करार सहाबी आहे, अबू हुरैरा सहाबी आहे, तलहत ज़ुबैर सहाबी आहिनि, अब्दुर्रहमान बिन औफ सहाबी आहे। कई सहाबी आहिनि, 1.25 लाख सहाबी आहिनि। पोइ मुंहिंजा मौला इहे सभई सहाबी थी अथनि। मुंहिंजा माउ पीउ ईअं कीअं अथनि? अल्लाह ताला फरमायो हबीब दुआ घुरनि तुंहिंजो कम आहे, जेरो करे ॿाहिरि आहिनि मुंहिंजो कम आहे। तूं गॾु विहारीन, तुंहिंजे मथां कलमूं पढ़नि, वरी तुंहिंजो दीदार कनि, वरी तुंहिंजा सहाबी बणजनि। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थिए तुंहिंजो अबो अम्मा बि हुजनि त तुंहिंजा सहाबी बि हुजनि। या रसूल अल्लाह हक़ चार तफसीरुल बयान वॾो बस्तो लिखे ने आयत गोरी ते कहिड़ी आयत आहे जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी आहे। अल्लाह ताला फरमायो त इब्राहिम इन्नी जाइलुका लिन्नास इमामा क़ाल व मिन ज़ुर्रियती क़ाल ला यनाल अहदिज़ ज़ालिमीन। इन आयत सां वॾो बहस लिखियो अथई त अल्लाह ताला जे हबीब जे दुआ जे सदके साईं जो अबो अमन जेरा थिया, साईं जे मथां कलमूं पढ़ियो अथनि, हबीब जी सोबत कई अथनि। क़यामत जे ॾिहाड़े सहाबी बि हूंदा त हबीब जा माउ पीउ बि हूंदा।
इहे बि अहल बेत में दाख़िल। ॿियो अहल बेत केरा? नबी पाक जूं घर वारियूं। ॿियो अहल बेत केरा? हिकु दफ़े हबीबन करीम जी ज़ात आया आहिनि, मथां चादर पियल आहे। समय त अली किथे आहे? कंहिंजे नाले पुछूं? ॾाढा ॻाल्हाइजो। अली अल मुर्तज़ा शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु। क़िबला मां हाज़िर आहियां। ख़ातून जन्नत किथे आहे? क़िबला मां हाज़िर आहियां। हसन मुज्तबा किथे आहे? नाना मां हाज़िर आहियां। हुसैन किथे आहे? साईं मां हाज़िर आहियां। फरमायूं साहिब अली तो चारई आया आहिनि। हबीबन पंहिंजी चादर मथे कई आहे। अली चादर जे अंदरों आयो आहे। ख़ातून चादर जे अंदरों आई आहे। हसन साईं चादर जे अंदरों आयो आहे। हुसैन चादर जे अंदरों आयो आहे। हबीबन हथ मथे करे दुआ घुरी, अल्लाहुम्मा हाउलाए अहल बेती फतहिरहुम ततहीरा। ए रब्बे करीम, ही मुंहिंजा अहल बेतन, इन्हनि खे पाक बनाए, पाक बनाइनि। ही बि अहल बेत में दाख़िल आहिनि। ही बि अहल बेत में। हाणे हिकु सुवाल थींदो आहे, शिया सुवाल कंदा आहिनि सुन्नत जमात वारनि खां, त भई तव्हां चओ था त नबी पाक जूं नियाणियूं आहिनि 4। अब हाउ चऊं था न, ॾाढा ॻाल्हाए घणियूं आहिनि। असीं चऊं था त हे हिकिड़ी, तव्हां सुन्नी चओ था त आहिनि 4। पोइ जे 4 नियाणियूं हुयूं त चादर जे हेठां ॿियूं छो न आयूं? अब सम्झो था? ॾाढा ॻाल्हाइजो। गार गद कोन्हे पर मज़हब साफ़। मज़हब में लिक कान्हे का। मसइले खे खोले बयान कबो ताकि तव्हांजा अक़ीदा सही रहनि, अमांजो ईमान कामिल रहे, मता को चुटको रही को घुमरो रही वेही रहे। यार वाकई सच थो चए। मौलवी साहब तकरीर कई त ख़ातून जन्नत चादर जे हेठां आई। हज़रत इमाम हसन चादर जे हेठां आयो, हज़रत हुसैन चादर जे हेठां आयो, हज़रत अली चादर जे हेठां आयो। जेकॾहिं ॿियूं नियाणियूं हुयूं त उहे चादर जे हेठां छो न आयूं? अब सम्झो था? सुवाल आहे न, छा जवाब ॾी में? चयोसीं बत खां पोइ हज़रत नबी पाक जी ज़ात बरकात प्यारो। इन्हें जो जवाब इहो आहे त हज़रत अली अल मुर्तज़ा शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जा ॿिया भाइर हुया, हज़रत अकील बिन अबी तालिब, हज़रत जाफ़र तैयार। उहे चादर जे हेठों कोन आया, उहे भाइर चइबा आहिनि। ॾाढा ॻाल्हायो। चादर जे हेठां महकण जे करे भाउ भाउ खां परे न थी वेंदो आहे। जहिड़ी तरह अली अल मुर्तज़ा जा ॿिया भाइर हुया, पर अली साईं शान में वधीक हुयो, उनखे नबी पाक चादर जे हेठों आंदो आहे। अहिड़ी तरह अम्मा ख़ातून जन्नत जूं भेनरूं हुयूं, पर ख़ातून जन्नत शान में वधीक आहे। इन जे करे हा चादर जे हेठों आई आहे। न अलीअ जे भाइरनि जो इनकार आहे, न ख़ातून जन्नत जे भेनरुनि जो इनकार। अल्लाह या रसूल अल्लाह। नबी करीम जी ज़ात बरकातूं नियाणियूं 4 ॻाल्हाए घणियूं 4 ईशान वारियूं। मुंहिंजे महबूब जी ज़ात बरकात पंहिंजे अहल बेत खे दुआ फरमाई, अल्लाहुम्मा हाउलाए अहल बेती फतहिरहुम ततहीरा। ए रब्बे करीम, हे मुंहिंजा अहल बेतन, इन्हनि खे पाक बनाए, पाक बनाए। क़ुरान पाक अहल बेत खे पाक सॼियूं छा सॼी ॻाल्हायो। पर तूं मुरीद आहे न, तूं वरी कोशिशि कंदो आहीं त सोना मुर्शिद हल न भंग अहिड़ी ॾिसी आयो, हा ज़रूरी तुंहिंजे दरगाह ते ठहे। चर्चो न जिदे में हाणे मुंहिंजी तकरीर हुई, उते मूंखे दोस्तनि ॿुधायो त हिकिड़ो मलहंग आहे हिते उमिरे ते, असांखे चई मूंखे हली दीदार करायो शहर जो। जी वञी घुमायोसींसि, हली हली समुंड जे मथां बीठो, समुंड जूं छोलियूं पियो ॾिसे, निहारे अची त इहो छा आहे? चऊं समुंड आहे। चई एॾो वॾो पाणी? चई हा। चई साईं मुंहिंजा रब बेनियाज़ आहीं, इन खे जे भंग करी हा त केॾी दुआ कई हा। छा समुंड छा भंग? चई मुंहिंजा मौला ने वटि टुबियूं हणूं हा, तोखे दुआऊं कयूं हा, रब खे बि दुआऊं करे। सजन साईं अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बेत जो अदब करणो आहे, अहल बेत जी इज्जत करणी आहे, अहल बेत जो शान करणो आहे, अहल बेत जो अदब करणो आहे, एहतराम करणो आहे। अल्लाह ताला हिन घराणे खे वॾो शान ॾिनो आहे। नबी पाक जी बि हदीस मां पढ़ी,
फमे त मसल अहल बेती का सफीनत नूहन मन रकबहा नजा व मन तखल्लफ अनहा हलक। बीर बात में आया व मन तखल्लफ अनहा गरक। मुंहिंजे अहल बेत जो मिसाल हज़रत नूह जे बेड़ी वारो आहे, जेको उन में चढ़ंदो उहो बची वेंदो, जेको न चढ़ंदो उहो ॿुॾी वेंदो। ओहो कंहिं मिसाल हज़रत नूह जे हाज़िर साईं हाज़िर गॾु कंदो वञा। नबी सुने जी ज़ात बाबरकत जे फरमाया मुंहिंजे अहल बेत जो मिसाल कीअं जे हज़रत नूह जी बेड़ी आहे। कल हज़रत नूह जी हिन छा कयो हदीस जे पढ़ियो न मलगन सगोरन त बेड़ी ठाहे काठ जी कुल्हे ते खणी पिया घुमनि। अब बेड़ीअ में चढ़बो आहे या बेड़ीअ खे कुल्हे ते खणबो आहे? ॾाढा ॻाल्हाइजो। बेड़ीअ में चढ़बो आहे या बेड़ीअ खे कुल्हे ते खणबो आहे? बेड़ीअ में सार थिबो आहे, बेड़ी खणण जे लाइ हूंदी आहे, बेड़ीअ खे खणबो न आहे। पर हिननि खे हदीस सम्झ में कान आई आहे, मतिलबु ज़हन में कोन आयो आहे। मदीने वारे फरमायो त अहल बेत जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ वारो आहे। जीअं बेड़ीअ में चढ़ण वारा पार पहुची विया, ईअं जंहिंजी अहल बेत सां मुहबत आहे उन जो बि बेड़ो पार थी वेंदो। नबी सुने जी ज़ात बाबरकत इहा हदीस जो बयान फरमाई त मुंहिंजे अहल बेत जो मिसाल हज़रत नूह जे बेड़ी वारो आहे। हिते सुवाल थे पैदा थियो, या रसूल अल्लाह कुर्बान वञो तुंहिंजे शान तां, बेड़ी दरिया में हलंदी आहे पर जेकॾहिं तूफ़ान थी थो वञे, अंधेरो थी थो वञे, ओला ओभर जी ख़बर कान्हे का, मल्लाह किनारे ते कीअं थो अचे? साईं फरमायो अचो मां तव्हांखे किनारे जे पहुचण जो ज़रियो ॾसियां। असहाबी कन्नुजूम बिअय्यिहिम मुक़्तदईतुम इह्तदईतुम। मुंहिंजा असहाबी आसमान जे तारनि वांगुरु आहिनि, जेको बि उन जे रस्ते ते हलंदो आहे हिदायत वारो थींदो आहे। अहल बेत जी मुहबत हुजे, असहाबनि सां अक़ीदो हुजे, जंहिंखे ॿई नेमतूं मिलियूं उन जी बेड़ी कॾहिं ॿुॾंदी कान का। असहाबनि में पहिरियों नंबर हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर आहे। हज़रत सैयदना कितो ॻाल्हायो जेके बि आहियो सैयदना। ॿियो नंबर हज़रत अमीर उमर, टियों नंबर हज़रत उस्मान गनी, चौथों नंबर हज़रत अली अल मुर्तज़ा। ॿई चारई सहाबी मुंहिंजे प्यारे हबीब खे प्यारा आहिनि, वॾे शान वारा आहिनि। ॿ हदीसूं ॿुध शान साईं फरमाइनि था, मां जन्नत में वियुसि दख़लतुल जन्नत, मां जन्नत में वियुसि पोइ जन्नत जे नहर में घुमां थो, जन्नत जे बागन में घुमां थो, जन्नत जे गिलमाननि खे ॾिसां थो, जन्नत जे हूरनि खे ॾिसां थो। तमें त ओचितो हिकिड़ो जन्नत जो मेवो अॻियां आयो आहे, ॾाढो सुहिणो पियो थो लॻे। उन मेवे खे जो मां हथ विझी हेठि छिकियो आहे त मेवो फाटी पियो आहे, उन मंझां 4 टुकड़ा बनिया आहिनि ऐं टुकड़े टुकड़े मां अहिड़ी हूर निकिरी आई आहे। उहा हूर जेकॾहिं राति जो खिले त ॾींहुं बंदी पवे, रात जो खिलो त ॾींहुं मंदी पवे। उनजी झलक ॾिसे त दुनिया जो सिज चंड ख़तम थी वञे। एतिरी त अजीब आहे उहा पंहिंजे वात जी थुक ज़मीन ते छॾे त आसमान ज़मीन सुरहा बंदी वञनि, एतिरो हुस्न वारी आहे। जेकॾहिं पंहिंजे पेर जे खुड़ीअ खे ज़ाहिर करे त चंड जे जाइ सिज जी जाइ न आहे। ऐं एतिरी हसीन हूर निकिती आहे, मुंहिंजे अॻियां ते बीही रही आहे, मूं ते सलात सलाम थी परे। पोइ चवांसि त लिमन अंत ए जन्नती हूर कंहिंजे लाइ अर्ज़ी करे क़िबला मां तुंहिंजे सिद्दीक़ गुलाम जी बानी आहियां। मां चौथी हूर निकिती आहे, ॻाल्हाइण छॾियो, चौथी हूर निकिती आहे। पुछांसि तूं कंहिंजे लाइ, तूं कंहिंजे लाइ? अर्ज़ी करे दिलबर मां अली अल मुर्तज़ा जे लाइ मां 4 हूरनि खे ॾिठो आहे ऐं 4 खे जुदा जुदा महलात में मोकिलियो आहे। अबू बकर सिद्दीक़ वारी उन जे महलात ॾे वई आहे, उमर फारूक वारी उन जे महलात ॾे वई आहे, उस्मान गनी वारी उन जे महलात ॾे वई आहे, हैदर करार वारी उन जे महलात ॾे वई आहे। अरे जंहिंजूं महलातूं रब अॼु ई तयारु करे छॾियूं हल, उन्हनि खे जे तूं ॻाल्हाईंदे तो ॻाल्हा तुंहिंजे बूथ में लॻंदो। उहे शान वारा आहिनि, उहे शान वारा आहिनि, रब जा प्यारा आहिनि, बेहद भला आहिनि। अबू बकर सिद्दीक़ वेठो आहे, सिद्दीक़ फारूक आज़म वेठो आहे, उस्मान गनी वेठो आहे, हैदर करार वेठो आहे, कई सहाबी वेठा आहिनि। नबी से सॼो अबू बकर हेॾे आहे,
दरबार में आयो, या रसूल अल्लाह हुक्म थे मुंहिंजे अखियुनि ते आ, हमें था ॿिया बि कन ॾेई ॿुधनि, सभु कन ॾिनो कि भला कहिड़ी ॻाल्हि आहे। पाण फरमाईं त अल्लाह जी ज़ात बरकात मूंखे जॾहिं पंहिंजे नूर मां पैदा फरमायो, छा मां पैदा कयईं? हिकिड़ो नूरानी जोहर ठही आयो, उन जोहर खे अल्लाह ताला पंहिंजे अॻियां रखियो। उहो मुंहिंजो जोहर हो जेको अल्लाह ताला पैदा कयो हो, उन नूरानी जोहर खे अॻियां रखे अल्लाह जे ज़ात उन ॾे जो ही निगाह कई आहे त उन जोहर खे पघर अची वियो। छा थी वियो? जोर सां ॻाल्हाए, छा थी वियो? उन जोहर खे पसीनो अची वियो आहे। हबीबन फरमायो, ऐं मुंहिंजा प्यारा सहाबीओ, उहो जेको मूं मोहम्मद अरबी वारो नूर हो, मूं वारो जोहर हो, मूं वारी ॻाल्हि पैदाशी तौर ते मां नूर आहियां, उन नूर खे जो कुदरती पघर आयो आहे, हिकिड़ो कतरो किरी पियो आहे, ॿियो कतरो किरी पियो आहे, टियों कतरो किरी पियो आहे, चोथों कतरो किरी पियो आहे। पुछां थो, या अल्लाह ही कतरा काॾे विया? हुकुम आहे मुंहिंजा महबूब, इन चइनी कतरनि मां मूं रब तुंहिंजा 4 यार पैदा कया आहिनि। चइनी कतरनि मां 4 यार पैदा कया अथमि। पहिरें कतरे मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ पैदा थियो आहे, ॿिए कतरे मां हज़रत अमीर उमर पैदा थियो आहे, टे कतरे मां हज़रत उस्मान गनी पैदा थियो आहे, चौथी मां हज़रत अली मुर्तज़ा पैदा थियो आहे। हमें त या अबा बकर नूरुक व नूर उमर व नूर उस्मान व नूर अली कुल्लुहुम मिन नूरी व अना मिन नूरिल्लाह। अवां मुंहिंजे नूर मंझां आहियो ऐं मां ख़ुदा जे नूर मंझां आहियां। जेके महबूब करीम जा एॾा प्यारा आहिनि, जेके महबूब करीम जे नूर मां पैदा थिया, जेके महबूब करीम जन्नत में महलातूं ॾिसी आयो आहे, जल जे जन्नती हुजण जो शाहिद नबी पाक। अलाए कहिड़ा शाहिद? उहे जन्नती आहिनि या न? जोर सां ॻाल्हाए, जन्नती आहिनि। असांजो ईमान आहे, असांखे यकीन आहे, असांजो अक़ीदो आहे, इहे मुंहिंजे मदीने जे सरकार जा प्यारा 4 यार शान वारा आहिनि। आहे त हर हिकु सहाबी शान वारो, हर हिकु सहाबी मान वारो, हर हिकु सहाबी मर्तबे वारो, मगर चइनी कुंडनि वांगुर ही 4 यार मुंहिंजे सोने हबीब जा शान वारा। बसहरा आहिनि, विराह ॾिसो केॾी प्यारी आहे। बसहरा आहिनि, बनियान आहिनि, ॿिनि जूं न्यायूं नबी पाक वटि आहिनि, ॿिनि वटि नबी पाक जूं न्यायूं आहिनि। हो नबी पाक जी ज़ात बरकत जे ताल्लुक वारा, ही बि नबी पाक जे निस्बत वारा। जिब्रील अमीन दरबार में आयो आहे, हथ में हिकिड़ो थां खणी आयो आहे, मथां ढकियो पियो आहे। अर्ज़ त करे, या रसूल अल्लाह, हुक्म रब जो थियो आहे, इन जे मथां ढक न लाइ, अंदरां हथ विझ जो कढंदो वञ। नबी से हथ विधो, ॿाहिरि कढियो त हिकिड़ो सूफ़ आहे, उन ते लिखियो पिया त अबू बकर सिद्दीक़ जे लाइ तोहफ़ो आहे। वरी हथ विधऊं त ॿियो सूफ़ आहे, लिखियो पिया त अमीर उमर जे लाइ तोहफ़ो आहे। वरी हथ विधऊं त टियों सूफ़ आहे, लिखियो पिया हज़रत उस्मान गनी लाइ तोहफ़ो आहे। वरी हथ विधऊं चौथों सूफ़ आहे, लिखियो पिया त हैदर करार जे लाइ सुखड़ी आहे। 4 यार शान वारा। असहाबे किराम जो अदब कजो, असहाबे किराम जी मोहब्बत रखो, असहाबे किराम सां प्यार कयो। मता अल्लाह ताला पनाह में रखे, नफ्स ऐं शैतान जे चक्कर में अची वञो। अल्लाह ताला बचाए, पंहिंजे ईमान खे कामिल रखो, कवि अहल बैत जे फज़ाइल में हदीस पढ़ियमि, नबी सोने फरमायो, मुंहिंजे अहल बैत मिसाल कीअं जे हज़रत नूह जी। हज़रत नूह जी ॿी हदीस में फरमाइनि था त उनशिदुकुमुल्लाह फी अहल बैती, ऐ उम्मतियो, मां तव्हांखे कसम थो ॾियां अल्लाह जो, मुंहिंजे अहल बैत जो अदब कजो, मुंहिंजे अहल बैत जी मोहब्बत रखिजो, मुंहिंजे अहल बैत सां प्यार कजो, मुंहिंजे अहल बैत जी तज़ीम कजो। मुंहिंजे बचड़नि खे राज़ी कयो आहे, उन ते मां बि राज़ी आहियां ऐं अल्लाह बि राज़ी आहे। नबी संजा बचड़ा जेके बि क़यामत ताईं थींदा सभु शान वारा आहिनि, पर अॼु मौज़ू आहे हज़रत इमाम हुसैन जो, दिलबर हुसैन जो, महबूब जे बचड़े हुसैन जो, कुलनि जे सवार हुसैन जो, ख़ातून जन्नत जे दिलदार हुसैन जो। इन जे करे घणो उहो बयानु थींदो, पर अव्वल हसन सोने खे बि ॻाए अचां, छो त उहो वॾो भाउ आहे ऐं मुंहिंजे दिलबर अलीअ जो पगदार पुटु आहे। अबा बचड़ा कंहिंजा अलीअ जा ई खातून शेर खुदा बि शेर आहे न। ॻाल्हि ॻाल्हि हिकिड़ा से सिंध जा शेर, ॾेढ फुट शातर फोटू निकिरी वियो, हल शेर सिंध पुट। हा, सिंध जो शेर
ॿिया वरी पंजाब जा के सरहद जा के बलोचिस्तान जा इसे फलाणो खान शेर हकर अड़े ते रोड ते बि न बीहे। अरे शेर आहे अली मुर्तज़ा। सिंध जो छा, अरब जो छा, अदम जो छा, फर्श जो छा, अर्श जो छा, अल्लाह जो शेर आहे। जिते ख़ुदा जी खुदाई आहे उते शेर ख़ुदा जी मुर्तज़ाई आहे। हज़रत अली मुर्तज़ा जंग ते पिया वञनि। अॼा को शहर आयो आहे उनखे नहरवान सॾींदा हुआ। छा सॾींदा हुआ? ज़ोर सां ॻाल्हाए, छा सॾींदा हुआ? कॾहिं ॿुधी अथव? न, वाइदो पूरो कयां। उनखे नहरवान सॾींदा हुआ। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा पंहिंजे लश्कर सां गॾु आहे। उन नहरवान शहर जे ॿाहिरां मंज़िल थी आहे। अञा साईं खे अॻिते वञिणो आहे। वेंदे वेंदे शेर ख़ुदा खे माण्हू अचे पहुतो आहे कि बिला हिन नहरवान जे शहर में हिकिड़ो नुजूमी आहे, वॾो ॼाणो आहे, वॾो क़ाबिल आहे। उन मूंखे मोकिलिया त वञ। अली मुर्तज़ा खे त जंग ते न वञे। अॼोको जेको सयारो आहे आसमानी सितारो आहे सो हिन जे मुआफ़िक़ न आहे। अॼु वेंदा त जंग में शिकस्त थी वेंदी। नुजूम जे इल्म सां मूंखे मालूम थियो आहे। आवाज़ जागो पिया? पक न वेंदा हो न। हलो त माईअ खां फार विझराए अचूं। हलो पुट, सोने हबीब फरमायो जंहिं भोपे खे काहिन खे फार वारे खे सचो चयो उहो मूं मुहम्मद जो उम्मती कोन्हे। वणे त पैसा मिठा कर, वणे त मदीने वारे खे मिठो कर, वणे त दुनिया खे मिठो कर, वणे त मुहम्मद घोट जे दीन खे मिठो कर। साईं फलाणी ॾाढी ॼाणो आहे साईं। अहिड़ी क़ाबिल माई अगरि मूं सां गॾु वेठी हुई साईं। हलो साईं गॾु वेठी हुई पर हे तोखे फुरींदा, ॿिए कंहिं ग़रीब खे फुरींदा। हज़रत शेर ख़ुदा साईं फरमायो ऐ काफ़िले वारो, ऐ मुजाहिदो, ऐ लश्कर वारो वेही रहो त मां तो हिन नुजूमी सां मिलां। राहिबा वॾो पीर पादरी आहे हुननि जो। साईं साईं हली आया आहिनि। हमें त राहिब किथे आहे? साईं मां आहियां। हेठि लहे ॾिको नथो, माड़ी जे मथां बीठो आहे। पाण फरमाईंदा हेठि लही आयो आहे, हेठि साम्हूं अचे बीठो आहे। छा अञा पोइ मोकिलियो अथई? चए थो अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हींअर मां नुजूम सां निहारियो आहे त सतारो तव्हांजे ख़िलाफ़ आहे। अवां कामयाब न वेंदा। वेंदो जंग में त माण्हू माराईंदो। मोटी वञो पोइ सुभाणे या ॿिए ॾींहुं वञो। हलत अली साईं फरमायो ए नुजूमी तुंहिंजे इल्मी नुजूम खे कहिड़ी मजाल आहे जो मूं हैदर करार जॻह बीही सघे। तूं हिकु तारे खे ॾिसंदे ॿुधा त फलाणो तारो किथे आहे, फलाणो तारो किथे आहे, फलाणो तारो किथे आहे। चई तूं मूंखे ख़बर कान्हे का? पाण फरमाईंदा त इहे तारा त मूं अलीअ जो रोज़ सलाम कंदा आहिनि, मुंहिंजे दरवाजे जी ग़ुलामी ॾींदा आहिनि, मुंहिंजे दीदार जे लाइ दुआ घुरींदा आहिनि। हली आहे त मां तोखे ॿुधायां त किथे आहे पर एतिरो राह त ॿुधा त तूं जंहिं जाइ ते बीठो आहे तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे ॿुधाए? घर बि तुंहिंजो आहे, बंगलो बि तुंहिंजो आहे, फर्श बि तो ॿधरायो आहे, मिट्टी बि तो लहराई आहे। ॿुधाए त मां ज़ात कदम तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? अल्लामा इब्न वहब लिखे थो पंहिंजे तारीख़ में। अल्लामा इब्न वहब नोट कजा नालो न भई त मां ॻोल्हे ॾींदोमांइ। अल्लामा इब्न वहब लिखे थो पंहिंजे तारीख़ में त हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जॾहिं इहा ॻाल्हि कई आहे त तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे त चए थो साईं फर्श आहे। छा आहे? छा आहे? सिरन वारो सीमेंट वारो। साईं तो फर्श जे हेठां छा आहे? साईं मिट्टी आहे। उन मिट्टीअ जे हेठां छा आहे? यहूदियुनि जा वात पटिजी विया त भॻवान खे कुकर खाम खां खारायासीं। हिन त ऊंधा करे छॾी ॻाल्हाए नथो सघे अलीअ जे अॻियां। साईं फरमा ॾे ख़बर तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? के भला फर्श आहे। इन फर्श जे हेठां छा आहे? मिट्टी आहे। मिट्टीअ जे हेठां छा आहे? मां हथ करे बीही रहियो आहे। फरमाईं त वाइदो कर मुंहिंजे नबी ते कलमूं पढ़ंदे त मां अली तोखे ॿुधायां ऐं जेकी चवां उहो कढी ॾेखारियांसि त आहे या न। साईं मां मञण जे लाइ तयार आहियां, कलमे पढ़ण जे लाइ तयार आहियां। हैदर करार जे सूरत में अहिड़ो रोबो हमरा ॾके थो पियो, थड़के थो पियो। साईं फरमा त ॿुधा साईं मुंहिंजी जान आहे। खणे था हाओ तुंहिंजे पेरनि जे हेठां फर्श आहे।
फर्श जे हेठां मिट्टी आहे, मिट्टीअ में हिकु लोटो पूरियल आहे, उन लोट में 70 दीनार सोना पियल हल। चई त मां खोले ॾेखारियां, हाउ क़िबला खोल जा, मिट्टीअ खे कढनि था था, फर्श खे खोलीनि था था, वाकई लोटो निकिरी आयो आहे, उन में दीनार पिया आहिनि। चई तूं शेरे ख़ुदा ॾे ख़बर तोखे कंहिं ॿुधायो के थो चरिया राहब मुंहिंजे मदीने वारे हिकु दफ़ो मूंखे पाण सां विहारियो त आओ अली अल मुर्तज़ा नहरवान जे पासे वेंदे राहब बीठो हूंदो, तोखे रस्ते ते मोटाईंदो, तारा तोखां पुछंदो ॿुधा जांस त ही तारा हल अॼु फलाणो तारो फलाणे आसमान में आहे, फलाणो फलाणी जाइ ते आहे। जेकी पुछंदो वेंदो ॿुधाईंदो वञा शेरे ख़ुदा। पर जंहिं जाइ ते बीहंदो उन बीहण वारे जाइ ते हेठां लोटो पूरियल हूंदो, उन लोटे में 70 दीनार हूंदा जेको मां मुहम्मद अरबी मदीने मां ॾिसी रहियो आहियां। या रसूल अल्लाह, मुंहिंजे आका फरमायो अली तोखे थो ॿुधाए छॾियां अॻई वञी जांच कजां। विहारे वाकई निकिरी पियो आहे। जॾहिं राहब कलमू पढ़ियो आहे त जमायती अॻई मुस्लमान थी पिया। अब इमाम रुकू में जमात रुकू में वेंदी न ॻाल्हि हा, इमाम सजदे में जमाती सजदे में वेंदो या न? मुंहिंजे शेरे ख़ुदा जो मक़ाम आहे। उन राहब खे मुस्लमान बनाई, उनजे साथियुनि खे मुस्लमान बनाई, उनजे पासे वारनि खे मुस्लमान बनाई। हे अल्लाह जे प्यारे हज़रत अली अल मुर्तज़ा जो इल्म कंहिंखां मिलियो? मदीने वारे खां। ॻाल्हि कंहिंखां मिलियो? मदीने वारे खे ख़ुदा ॼाणाए छॾियो आहे, अल्लाह जी ज़ात ॿुधाए छॾियो आहे। मुंहिंजी हबीब करीम जी ज़ात आहे बरकात उम्मतीयो आशिको अचो त अलीअ जे इल्म जी ॿी ॻाल्हि कयां। ऐं इहा त मशहूर आहे, अॻे मां कई बाहे हज़रत अली सां वेठा आहिनि पंहिंजे जाइ ते। सुबुह जो फजर जो टाइम थियो आहे, सदी सां पंहिंजे ग़ुलाम खे ग़ुलाम जी आका हेॾे हली आहे। हाज़िर साईं फलाणी जाइ ते वञ, उते मर्द ऐं औरत पाण में विढ़नि वेठा, पाण में लड़नि वेठा, पाण में मुक़ाबिलो वेठा कनि। उन ॿिन्ही खे वठी आहे इहा अॻियां इंसाफ़ वारा त विढ़नि न ॻाल्हायो न भा विढ़नि। ऐं हाणे छा कंदा ज़ाल मुड़ुस जो पट को लाहे त मज़ो थिए। अम्मा पीउ तो तलकी न करेसि, अम्मा कुदरत अंग लिखियो हुई, खिड़ खिड़ करे त हली अचिजां। इहे ॿ डगर लम्हदा जो खाराईंदो मां, ग़रीब जी सॼी उमिरि तबाह। अल्लाह पनाह में रखे। वठी आया उन मर्द खे औरत खे, शेर ख़ुदा जे साम्हूं अचे बीठा आहिनि। अबा बेख़बर मर्द तूं त मुजाहिद आहे, तूं त गाज़ी आहे, तूं त जंगनि में हलण वारो आहे, बेख़बर कहिड़ी तोखे तकलीफ़ आहे। सॼी राति पाण में घेरो कयो आहे। औरत ॾे निहारे थो, चए थी क़िबला साईं जेर जी ॻाल्हि ही आहे, ही मुंहिंजो निकाह वारो आहे, मुंहिंजो हिन सां निकाह थियो आहे, राति मूं वटि पहुतो आहे, मूंखे वेझो बि नथो अचे, मां इन जे करे दाहूं थी कयां। हज़रत अली फरमायो अब्बा तूं छो नथो वेझो वञे? क़िबला साईं मूंखे निकाह कयो त ॾिठी न हुयमि, हाणे मां ॾिसां थो मूंखे नफ़रत थी अचे, चवां त परे भॼी वञा, मां कीअं वेझो वञा? साईं फरमायो ए मर्द तूं वेही रह, औरत साम्हूं अचे बीठी आहे। माई मां तोखां सुवाल पुछंदो थो वञा, जवाब ॾींदी वञ। पर सच ॻाल्हि हा जां, कूड़ न हणजां, ग़लति ॻाल्हि न कजां, न त मूंखां लिकी न सघे थो जो तूं कूड़ ॻाल्हि। हाओ क़िबला ॻाल्हि कयो। पाण फरमाईं था त बेख़बर तूं नौजवान हुईं, कुंवारी हुईं, तोखां ज़िना थी वई, पंहिंजे सोट तोसां ज़िना कई, उन मां तोखे पेट में ॿार थियो, तो मां खे ॻाल्हि ॿुधाई, और मां तुंहिंजे ॿार खे ॿाहिरि खणी ॼणाई। ॿार ॼण खां बाद में तो इरादो कयो त ॿार खे हिते जंगल में छॾे वञा। तूं छॾे जॾहिं मोटीअ त हिकिड़ो कुतो भॼी आयो, उन ॿार खे के नूसियो, ॿार खे खाधई थे, तूं मां हीअ सही न सघीअ, उन कुते खे तो पत्थर ते हयो, कुते खे पत्थर कोन लॻो, उन ॿार जे मथे ते वञी लॻो, मथे ते जो लॻो त ॿार मां हथ वियो, तो पंहिंजो राव फाड़े उन ॿार जे फट ते ॿधो, तूं हली वञ। हिकिड़ा माण्हू अचे ताईं परदेसी लंघिया, उन ॿार खे खणी वञी निपायो, वञी पालियो, उहो वॾो थियो, तोखे मिलियो वरी न? मुंहिंजा साईं मूंखे न मिलियो आहे। ॻाल्हि सची आहे या न? कि भला सभी ॻाल्हि सची आहे, जेकी तो चयो आहे ईअं थी सम्झां असां सां गॾु वेठे गोया कि ॿसी हुयूंसीं, टियो तूं आहीं। पाण फरमाईंदा त उन मर्द खे अरे मथे तां टोपी लाइ, टोपी जो लाथी आहे, फट जो निशान बीठो आहे। फरमाईंदा माई ही तुंहिंजो उहो जंगल वारो पुटु आहे।
तोखे ख़बर कान हुई, तोखे पतो कोन हो अल्लाह ताला हिनखे बचायो आहे जो मां सां गॾु कीअं थिए। तोखे पतो कोन हो त मुंहिंजो बचो आहे, हिनखे पतो कोन त मुंहिंजी मां, रब जे दिलि में नफ़रत विझी छॾी आहे। अवां जो निकाह आहे ई कोन को, अवां ज़ाल मुड़ुस आहे ई कोन को, हीउ तुंहिंजो बचो आहे, तूं हिनजी मां। अबाई कंहिंजो इल्मु आहे, ॻाल्हाए ॻाल्हाए कंहिंजो इल्मु आहे? ही अलीअ जो इल्मु आहे त नबीअ जो इल्मु छा हूंदो? ही शेर खुदा जो इल्मु आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जो इल्मु छा हूंदो? ही सहाबी जो इल्मु आहे, पैगंबर पीर जो इल्मु छा हूंदो? अल्लाह ताला जे प्यारे हज़रत अली जो शान निरालो आहे, हज़रत मां खातून जन्नत जो बि शान, ॾाढा ॻाल्हाए शान निरालो आहे। हज़रत खातून जन्नत सां एॾे शान वारी आहे। हज़रत अली साईं घर में आयो आहे, काफ़ी देर गुज़री वई आहे, जॾहिं घर में आयो पुछेसि थी शेर खुदा देर कई थई? चई अली देर छो कई थई? चई खातून जन्नत मां आस पे रस्ते ते हिकिड़ो मूंखे माण्हू मिली वियो, उन मूंसां वेही कचहरी कई, कचहरी कंदे कंदे चई त अली मुर्तज़ा तो सुहिणे मोहम्मद अरबीअ जे न्याणे सां शादी कई आहे जेका ग़रीब आहे, दाज न मिलियो आहे, हीरा न मिलिया हल, सोन न मिलियो आहे, का क़ीमती शइ न मिली आहे, भला कपिड़ा न मिलिया हल, चटी वारा कपिड़ा मिलिया हल, पुराना कपिड़ा मिलिया हल, जंड पीहण लाइ मिलियो आहे, विहाणा मिलिया हल, जंहिं में खजीअ जा पन पियल हल, निमाज़ जी जा मिली आहे। 03000897886 जो हबीबनि जे हरम खां वठी करे उहद जबल ताईं उठ भरियल हुजनि हा। हज़रत अली साईं खे ॻाल्हि ॿुधाए हू वेंदो रहियो। शेर खुदा खातून जन्नत सां ॻाल्हि कई आहे। अम्मा समय थी मां दिलि में दुआ घुरी आहे, अल्लाह अहिड़ी का सूरत पैदा फरमा, अहिड़ो को कर्म कर जो मुंहिंजे अलीअ खे दिलि में वहम न रहे। राति जो ॿई घोट कुंवार सुम्ही रहिया आहिनि त हज जे निमाज़ जो टाइम थियो आहे, हज़रत अली साईं जाॻियो आहे, खातून जन्नत उथी त ख़्वाब ॿुधायां। कहिड़ो ख़्वाब ॾिठो अथई? चई तो खातून जन्नत मां निंड में निहारिया थो पियो त आसमान पहिरे खां उठंदी कतार हले थी पई, जेका सतनि आसमान ॾे वञी रही आहे ऐं सतनि आसमाननि में जेका कतार आहे उन ते संदूक लॻियूं पयूं आहिनि। पुछां थो ही छा आहे? चवनि था अली ही खातून जन्नत जो ॾाज रब तयारु कयो आहे, जेको क़यामत ताईं उठ ढोईंदा रहंदा, खणंदा रहंदा, हलंदा रहंदा, क्या जन्नत जे महलात में गॾु थींदा। खातून जन्नत फरमाए अली मता दिलि में चवी हा त मूंखे ग़रीब मिली आहे, मां ज़ाहिर में ग़रीब आहियां पर जन्नती औरतुनि जी सरदार आहियां। वाकई आहे या न? अम्मा जो शान बि अजीब आहे, अली साईं जो शान बि अजीब आहे, सुहिणे हसन जो शान बि अजीब आहे। इमाम हसन एॾो सखी आहे, एतिरो सखी आहे, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकिड़ो फ़कीर दरवाजे ते आयो, चए थो क़िबला साईं मूंखे सोना दीनार न दीनार मिलन। इमाम हसन साईं खे अल्लाह ताला जे ज़ात बरकात कंहिं बानड़े 70,000 दीनार ॾिना हा, ढेर लॻो पियो आहे घर में। साईं फरमाईंदा त फ़कीर इहे 70,000 खणी वञ। घणा हज़ार? ॾाढा ॻाल्हायो, 70,000 खणी वञ। चाई थियो क़िबला खणा छा में, पैसा त मूं वटि ॿिया कोन्हे के, चादर बि कान्हे के। साईं पंहिंजे बदर जो जुब्बो लाथो आहे, हमें फ़कीर वञ ही बाज़ार में विकिणी आहे, जेके पैसा मिलनि उहे मज़दूरनि खे मज़दूरी ॾे। मूं हसन जो मक़ाम आहे जो ख़ैरात बि ॾींदो आहियां त मज़दूर जी खणाणी बि ॾींदो आहियां। सखी हुया या न? तरी आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाज़िले बरेली रहमतुल्लाह अलैह बयान फरमायो हजरत हसन जे शान में। फरमाए थो वो हसन रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी सैयदुल असफिया राकिबे दोशे इज्जत पेला खो सलाम मुस्तफा जाने रहमत शमए बज़ में हिदायत पेला खो सलाम मुस्तफा जाने रहमत मुस्तफा जाने रहमत पेला खो सलाम शमए बज़ में
एतिरो शान आहे हज़रत इमाम हसन जो, कुर्बान वञा शान जे मथां। शान अजीब आहे, मान अजीब आहे, इम्तिहान अजीब आहे। अल्लाह जे ज़ात बरकात प्यारा आहिनि। हज़रत इमाम हुसैन बि मुंहिंजे महबूब खे ॾाढो प्यारो। शहादत जे बयान खां अॻु में अमां खे शान ॿुधायां। दिलि ॿुधी दिलि खे ठारियो, अंदर खे उजायो, सोने हुसैन पाक खे सारियो। अल्लाह कंदो बेड़ा पार थी वेंदा। हिकु दफ़े नबी सही मदीने जे घिटीअ मां पिया अचनि, असहाबी सगोरा गॾु आहिनि। ईंदे ईंदे मुंहिंजे आका इनामदार निहारो त ॿ टे ॿार लाॻिया अचनि पिया। मदीने पाक जा छोकिरा रांदि खेॾंदा, मिटी हिक ॿिए खे लॻी पई आहे, कपिड़ा मेरा लॻा पिया आहिनि, पेर भाड़ा लॻा पिया आहिनि, ईअं मिटीअ में भरपूर लॻा पिया आहिनि। ॿारनि जो मामूल हूंदो आहे, नबी से निहारो ॿार पिया अचनि, पाण विच वाट ते वेही था रहनि ऐं ॿई बाहूं हीअं कयूं, वॾो भाउ ॿई बाहूं हीअं करे फरमाईंदा पिया। हिकिड़े वेचारे खे हेॾे हली आहे, भॼी आयो आहे मुंहिंजे दिलबर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन वेचारे खे भाकुर पातो आहे, भाकुर पाए उहो जीअं जो मिटीअ में भरियो पियो आहे, वो बार में भरियो पियो आहे, पेर सॼा धूल में लॻा पिया आहिनि। नबी सिंह भाकुर पातो आहे ऐं ॿिन्ही उन बचड़े खे खणी पंहिंजे हंज में विहारियो आहे, गलनि ते चुमी ॾिनी आहे, पेशानी ते चुमी ॾिनी आहे। असहाबी सगोरा निहारे में ॾिठा कि भला ही सिद्दीक़ अकबर जो बचड़ो बि न आहे, अमीर उमर जो बचड़ो बि न आहे, उस्मान गनी जो बचड़ो बि न आहे, हज़रत अलीअ जो ॿियो बचड़ो बि न आहे, हज़रत जाफ़र तैयार जो बचड़ो न आहे, हज़रत अकील जो बचड़ो न आहे। तूं जेके हाल बेट जो औलाद कोन्हे को ऐं दिलबर नबी ही त गरीब मिस्कीन सहाबी जो बचड़ो आहे। हिन ॿिनि सभिनी खे छॾे हिन ते हेॾी महिरबानी छाजे करे थी आहे? पाण फरमाईंदा था हिकु दफ़े मां निहारियो हुयो मदीने जे घिटीअ में, हिन बचड़े मुंहिंजे दिलबर हुसैन सां रांदि वेठे कई ऐं जंहिं महिल इमाम हुसैन अॻिते थे हलियो त हुसैन जे कदम जे मिटीअ खे हिन चुमियूं थे ॾिनियूं। उन हुसैन जे सदके मूं मुहम्मद खे प्यारो बणियो। प्यारो आहे हुसैन सोने हबीब खे। हमें त हिनखे मां इन जे करे इम्तियाज़ी हैसियत ॾिनी आहे जो हिन मुंहिंजे बचड़े सां रांदि वेठे खेॾी, मां मोहम्मद रबी निहारियो वेठे, मूं जाचियो वेठे, मूं ॾिठो वेठे, ही रांदि खेॾंदे खेॾंदे कंहिं महिल छा करे हुसैन पाक जो हेॾां हलियो वञे त ही कदमनि जी मिटी खणी पंहिंजे चपनि सां चुमे अखियुनि ते रखे, उन कदमनि जे मिटीअ सां बि हिन जो प्यार आहे। पोइ जंहिंजो हुसैन सां प्यार आहे उन सां मूं मोहम्मद रबी जो बि प्यार आहे। हुसैन हुसैन कला हो या न, पर सही तरीक़े ते हल, हुसैन जे नक्शे कदम ते हल। हुसैन हक़ जो हामी आहे, हुसैन हक़ जो यार आहे, हुसैन हक़ तां कुर्बान आहे, हुसैन हक़ जो दाई आहे, हुसैन हक़ जो मुबल्लिग आहे, हुसैन हक़ जो हक़ हुसैन जो आहे, हुसैन हक़ सां हक़ हुसैन सां आहे। नबी करीम जो प्यारो आहे जंहिं पंहिंजी जान बचा सभु कुझु कुर्बान कयो सोने मुहम्मद जे दीन तां। तॾहिं ख्वाजा अजमेरी जो शेर आहे, ॾाढो प्यारो शेर आहे, मारूफ मशहूर शेर आहे। हज़रत ख्वाजा अजमेरी मशहूर वली आहे। फरमाए थो शाह हस्त हुसैन, शाह हुसैन केरु आबा ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो, पाण बि सैयद हो ख्वाजा अजमेरी, पर के तो 80 भी सैयद है मगर शाह हुसैन। शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन, शाह हुसैन बादशाह बे, शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन, दीन हस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन। दीन बि हुसैन दीन जी पनाह दे, वो दीन जी पनाह दे। ऐं हाणे जेके हुसैन नसर आहिनि से दीन जी ड्राह, निमाज़ पढ़ो त मस्जिद ई कान्हे, रोज़ो रखो थी न बाबा मानी अञा आहे, सुबुह जो थो पेट मंझंदि जो उस मी पियो आहे त बि हिन जे लाइ झुड़ लॻो पियो आहे। हा हे हुसैनी थो सॾाए। अरे हुसैन जो मक़ाम निहार, मनसब निहार, मान निहार, मक़सद निहार, मंज़िल निहार, राह निहार, गस्त निहार कहिड़ो आहे? हुसैन सोने मुहम्मद जे दीन जो बानी आहे।
सोने मोहम्मद जे दीन जो बानिया नबी से जो जानिया उन जी उम्मत ते मेहरबानिया उन जे सदके आसानिया जेका अहले सुन्नती निशानिया हुसैन हुसैना दिल जो चैना हुसैन करारा दिल जो ठारा हुसैन नूरा जंहिंजो नानो हुजूरा जंहिंजो हुसैन राज़िया तंहिंखां दर्द दूरा जंहिंजो हुसैन हामिया तंहिंजी दुआ मंज़ूरा जंहिंखे हुसैन नज़र करे सो फैज़ सां भरपूरा हुसैन नूरन अला नूरा हुसैन खे सुञाण त हुसैन जो मक़ाम छा आहे दुरूद मुंहिंजे दिल भर ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि वरी ज़ोक़े शौक़ सां दुरूद पाढ़ी वठो। एक मुझे हबीबे करीम के इमाम अली मक्के अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला राज़िया फरमाया तो नबी सजी ज़ात बरकात मस्जिद में वेचान फरमाया तो ऐन लुका मुझे बचड़ो किथे आ हुसैन साईं मुझो बचड़ो किथे आ त ॾिठो सीधो हुसैन दरवाज़े खां लंघियो आ ऐं डोड़ंदो पियो थो अचे डोड़ंदे डोड़ंदे नबी पाक जे झोली में के किरी पियो आहे नंढे ॿार जी दस्तूर हूंदो आहे त डोड़ंदे डोड़ंदे अबो हूंदो अमड़ हूंदी अचे मथां किरंदो आहे भाकुर पाईंदो आहे या टिपुड़े झोले में विहंदो आहे हमें तो जीअं जो नबी से वेठा हा हज़रत हुसैन डोड़ंदो आयो आहे अचे नबी पाक जे हंज में मथां पाण फटो कयोसीं महबूबन भाकुर विधो आहे इमाम आली मक़ाम पंहिंजूं आङुरियूं नबी पाक जे ॾाढी में पियो थो विझे वारनि में पियो थो लॻाए महबूबन निहारीनि वेठा ऐं चितो चितो इमाम आली मक़ाम पंहिंजे नाने जे चपनि ते चुमी ॾिनी आहे नबी से पंहिंजे ज़ुबान ॿाहिरि कई आहे हुसैन मुहम्मदी ज़ुबान चूसी हुसैन मोहम्मदी जुबान चूसिया त पाण फरमाइनि था ए सहाबिया अॼु हुसैन खे मूं मुहम्मद अरबी अहिड़ो ड्राव कराए छॾियो आहे जो करबला में ॿिया उन जी दाह कंदा ही पाण जी तलब न कंदो हिनखे मां मुहम्मद यको ड्राव कराए छॾियो आहे ज़ुबान चूसे थो पियो हबीबन मथे दुआ घुरी अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बु हुसैनन फअहिब्बहु व अहिब्ब मन युहिब्बुहु ऐ रब्बे करीम मुंहिंजी हुसैन सां मोहब्बत आहे तूं बि हिन सां मोहब्बत रख इन सां त मोहब्बत रख पर जेको इन जे मोहब्बत वारो आहे तंहिंसां बि मोहब्बत रख हुसैन सॼो प्यारो आहे हुसैन अल्लाह वारो आहे हुसैन भलारो आहे हुसैन जे हथों चोट कारो आहे जेको न मञे त जो मोह कारो आहे हुसैन सरासर दीन आहे हुसैन जो नालो अरबी अमीन आहे हुसैन पढ़ियो क़ुरान मुबीन आहे हुसैन खे लोॾण वारो जिब्रील अमीन आहे हुसैन उहो आहे जो पुछंदो वेंदो त असां तो जहिड़ा जॾा जन्नत ॾे डोड़ंदा वेंदा अल्लाह ताला कबूल फरमाए इमाम आली मकाम हिन महीने में शहीद थियो फरमाइश ख़ुसूसी जेका दोस्तनि जी आहे इहा आहे त साईं सदाई जेके मौली साहब आयो से तकरीर खे खणो था मुढ खां पोइ अञा करबला ताईं पहुचो था त बा कमु पूरो थियो वञे टाइम गुज़रियो वञे मौली साहब तव्हां थकिजो पियो अॻिते जी मंज़िल रहिजो वञे तंहिंजे करे खणो ई करबला खां करबला हे अरबी लफ़्ज़